सिंध सागर पार्टी पारा सिंधु दरिया जे मथां जेके केनाल कढिया पिया वञनि ऐं सिंध जी ज़मीन जी वालार पई थिए उन ख़िलाफ़ जेको आहे सो सखर प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई आहे। अचो साण ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो आहे ज़ालिम गासिब हुक्मराननि तरफ़ां सिंध जी ज़मीनी वालार ऐं सिंधु जे मथां जबरी केनाल कढण जे ख़िलाफ़ असीं हीअ बुख हड़ताल कई आहे। हीअ असांजी जदोजहद जो आगाज़ आहे ऐं असीं चऊं था जेसीं ताईं असांजो सिर में साह आहे असां सिंधु दरिया जे लाइ पंहिंजी धरती माता जे लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। असां कॾहिं बि पोइते न हटंदासीं। असां हीउ जेको ज़ुल्म ऐं सितम आहे पाकिस्तान जे रोज़ अवल खां वठी शुरू आहे। हीअ नाइंसाफ़ियूं अॼु को नई खां शुरू न थियूं आहिनि। नंढे खंड जे विरहाङे खां पहिरियों ई पंजाब सिंध जे पाणी ते क़ाबिज़ रहियो आहे। इहे तकरार हलंदा रहिया आहिनि जेके वक़्तनि फ़वक़्तनि इन्हनि जो को बि इज़ालो न थियो आहे, उन्हनि जो को बि सुधारो न आयो आहे। पंहिंजे सभिनी मुआदनि तां फिरंदा गिरंदा रहिया आहिनि। 1945 में मुआदो थियो, उन तां बि फ्री आहे। उनखां पोइ सिंध तास मुआदो जेको मशहूरु मुआदो लिखियो वेंदो आहे हिकिड़ो, उन तां बि पंजाबी फ्री आहे। हींअर वरी सिंध खे सुकाइण जे लाइ नवां केनाल ठाहिनि पिया। सिंधु असांजो साह आहे, सिंध असांजो जियापो आहे। असां कॾहिं बि उहो बर्दाश्त न कंदासीं त असांजे पाणी ते कब्ज़ो कयो वञे। अरबें एकड़ ज़मीन हितां जी सिकाए पंजाब जी आबाद साई कई वञे, इहा सरासर त्याती आहे। असांखे अहिड़ो को बि मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो असांखे क़बूल न आहे। असांजी अॼोकी जेका इहा जदोजहद आहे, इहा बुख हड़ताल आहे इन ज़ालिम हुक्मराननि जे अहिड़नि अमलनि अहिड़नि फ़ैसिलनि जे ख़िलाफ़। अॼु जेको सिंध सागर पार्टी पारां एहतिजाज आहे, ज़मीनी सिंध जी जेकी वालार आहे ऐं सिंध सुकाइण जी जेकी रिथाऊं आहिनि, ख़ासि करे शकेनाल, उन जे हवाले सां आहे। इन जे हवाले सां हीउ को अॼु जो मसइलो कोन्हे, हीउ पाकिस्तान खां पहिरियां जो मसइलो आहे। सिंध पंजाब जो जेको जहिड़ो पाणी जे मसइले जे हवाले सां या ॿिया जेके मसइला आहिनि, सिंध आलमी तौर ते, मुल्की तौर ते, समाजी सियासी तौर ते सिंध जी जेको जियापो आहे उहो सिंधु दरिया आहे। सिंधु दरिया खे जेकॾहिं गैर फितरी तौर ते क़ैद कयो वञे, उन जा अॻ में जेके उन ते मुख़्तलिफ़ वाह चश्मा झेलम केनाल खां वठी मुख़्तलिफ़ ग्रेट थल केनाल ताईं जेके वाह ठाहिया विया नी, उहे सिंधियुनि जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु ठाहिया विया नी। जॾहिं त संतवास मुआदे में इहो तइ थियल आहे त सिंध जे रासबे खां सवाइ जेको आहे हीउ कंहिं बि क़िस्म जो को डेम को वाह सिंधु दरिया ते न ठहंदो। त हाणे आख़िर छा थो थिए? हाणे असां वटि जेकी जदोजहद जो तरीक़ो आहे, हिकिड़ो त अवामी आहे सिंधी क़ौम ऐं ॿियो आलमी ज़मीर आहे। उन करे आलमी जेके माण्हू आहिनि, सिंध सॼी दुनिया जी क़यादत कई आहे। सिंधु सभ्यता जेकी आहे, इंडस सिविलाइज़ेशन जेकी आहे, उहा सॼी सिंध जी सॼी दुनिया सां हिकिड़ो मोहबत जो इज़हार आहे। उन करे असां आलमी ज़मीर खे इहो अपील कंदासीं, सॼी दुनिया जे इंसान दोस्तनि खे, वतन दोस्तनि खे ऐं हितां जे वतन दोस्तनि खे त हीअ असांजो जाइज़ हक़ आहे, असांजो कानूनी हक़ आहे, असांजो मुल्की ऐं काइनाती हक़ आहे। उन करे सिंध इन हवाले सां इंतिहाई जेको आहे ॾुख में आहे, इंतिहाई एहतिजाज में आहे। उनखे जेकॾहिं पुरअमन तरीक़े सां ऐं ॻाल्हि ॿोल जे ज़रिए हल करिणो आहे त उहो वधीक बहितर आहे, बजाए हिन जो त असां जहिड़ी जेके पुरअमन सियासत या जदोजहद कंदड़ क़ुवतूं आहिनि, धुरियूं आहिनि, उनजे हथनि मां इहे शयूं निकिरी वञनि ऐं पोइ इंतिशार ऐं ॿिए पासे शयूं थी वञनि। उन खां बहितर आहे त जेको असांजो हक़ आहे, जेको मञायल हक़ आहे, सॼी दुनिया मञे थी ऐं हिन जो कानून मञे थो, सभु शइ मञनि थो, त इहे कुझु जेको हुकुरान धुरियूं आहिनि, जेके फोरू तबिका आहिनि, उहे बज़िद आहिनि ऐं जो कारपोरेट जेके फार्मिंग चइजे थो, उन में धरती धणी जेके जी आहिनि, इंडिजीनियस पीपुल जेके आहिनि, इंडिजीनियस जेके नेशन्स आहिनि, सिंध जो इहो हक़ आहे। सिंध जी धरती सिंधियुनि जी आहे। इहा उबैदुल्लाह सिंधी पहिरियां ॻाल्हि कई। 1924 में एशियाटिक फेडरेशन जो तसर न त सिंध
हिकिड़ो मुस्तक़िल मुल्क आहे ऐं सिंध को मफ़्तू इलाइक़ो न आहे, सिंध फतेह कयल न आहे, पर 1940 जी करारदार तहत उहे शामिलु थिया हिकिड़े मुआदे तहत। हाणे उहो जेको 1940 जी करारदार आहे उहो चए थी त फ्यूडेटिक यूनिट्स शैल बी सावरन एंड ऑटोनमस, माना हुन में मुल्की जेके इकाइयूं आहिनि, जेके रियासतूं आहिनि, आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार हूंदियूं। त असांजी क़ौमी आज़ादी, ख़ुदमुख़्तियारी, असांजो जियापो, असांजी मुआशियात, असांजी सक़ाफ़त, असांजी ॿोली, असांजी धरती ऐं माहौलियात। छो त हीअ जेकी सिंध आहे उहो सिंधु दरिया हुनखे हटायो, उन मां सिंध जुड़ी। हाणे जेको सिंधु दरिया अचे थो पियो ठठे सिजाल बदीन जे ज़मीन खे खाईंदो थो अचे, त शायदि जेकॾहिं इहो सिंधु दरिया बंदि थींदो त अॻिते हली सिंध दुनिया जे नक्शे ते सिंध 100 सालनि खां पोइ मुमकिन आहे त हुजे ई न समुंड हुजे। उन करे असांखे वक़्त सां जाॻणु घुरिजे, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे तंज़ीमुनि खे दुश्मन ऐं दोस्त में फ़र्क़ु करणु घुरिजे। हिन मसइले ते जेके कुवतूं, जेके धुरियूं असांजी दुश्मन आहिनि उनखे ज़ाहिर करणु घुरिजे। ईअं न थिए त जेके कल्ह सिंधु दरिया जा दुश्मन हुया, सिंधी क़ौम जे वजूद जा इनकारी नी, उन जा मुखालिफ़ वञी, उन्हनि सां भले असां इशूट वारी सियासत कयूं, पर प्रोग्राम वारी सियासत ते नज़रियाती इताद हुजनि। त जेके प्रोग्राम तहत माना असांजी धरती जेकी मालिकी आहे, वसीलनि जी मालिकी आहे, जेके चवनि था सिंध सिंधियुनि जी आहे, उन्हनि सां ठाह थियणु घुरिजे। जेके सिंध दुश्मन धुरियूं आहिनि, सिंध जूं कुवतूं आहिनि, उन्हनि सां ठाह करण में को फ़ाइदो कोन्हे। महिरबानी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, ख़ासि करे साईं इमदाद, तव्हां सभिनि साईं रहीम सोलंकी ऐं जेकी बि तव्हांजी टीम आहे, तव्हांखे जस हुजे त जेके नज़रियाती कमु आहे नंढे पैमाने ते, वॾे पैमाने ते पंहिंजे वसीलनि ज़रियनि खे तव्हांजा दोस्त उन पंहिंजी आवाज़ बंदी करे सॼी दुनिया ताईं पहुचाइनि था। ऐं असां सम्झूं था त ख़ासि करे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन असांजे आवाज़ खे दुनिया में पहुचाइण में असांजो सहकारी आहे। असां संदसि भरपूर साथ ॾींदा। असां हीअ सिंधु दरिया ते जेको धाड़ो लॻे थो ऐं ज़मीन जे जेका वाधार थिए थी पई, इहे 100 एकड़ ज़मीन असांजी ख़रीद करे ऐं उहा पंजाब जे हवाले कई थी वञे पई, हुक्मराननि जे हवाले कई थी वञे। ऐं उनखां पोइ जेको सिंध खे सुकाए पंजाब खे आबादु कयो थो वञे, असां उनजे लाइ सरापा एहतिजाज आहियूं। ऐं हीअ एहतिजाजी कैंप अॼु असां शुरूआति करे अॻिते बि इन जिदोजहद कंदा रहंदासीं त सिंध जो पाणी जेसिताईं असां पंहिंजो बहाल न करायूं तेसिताईं असां इहा जिदोजहद जारी रहंदी। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त जेके असांजे सिंधु दरिया ते कैनाल ठाहिया वञनि था, 6 कैनाल, उन्हनि खे जेको आहे सो उन मनसूबो ख़तमु कयो वञे। ऐं सिंध जे जेको आहे सो सुकण जो जेको मनसूबो हिननि ठाहियो आहे त सिंध खे जेको आहे तबाह करियूं। छो त असांजी जेको आहे तो सिंध जो जेको पैदावार जो वॾे में वॾो जेको ज़रियो आहे उहो असांजूं ज़मीनूं आहिनि। हिकु तरफ़ पाणी ते कब्ज़ो कयो थो वञे, ॿिए तरफ़ असांजी ज़मीन जेका आहे असां उनजी माना इदारनि खे जेको आहे सो ज़मीनूं ॾेई करे उनजी वाला रखी थी वञे। ॿिन्ही पासनि तां असांखे जेको आहे सो यानी सिंध खे जेको आहे सो बर्बादु करण जी इहा साज़िश थी रही आहे। असां हुनजे लाइ हिते गॾु थिया आहियूं। असीं पुरज़ोर जेको आहे सो यानी एहतिजाज करियूं था ऐं हीअ एहतिजाज शुरूआति आहे। इहो जेकॾहिं असांजी ॻाल्हि खे न मञियो वियो, असांजी ॻाल्हि खे क़बूल न कयो वियो त असां एहतिजाज जे सिलसिले खे वधाईंदासूं। असीं तेसि ताईं चुप न कंदासूं जेसि ताईं इहे 6 कैनालनि जो जेको मनसूबो आहे उहो ख़तमु थिए ऐं सिंध जे तबाही ऐं बर्बादी जा जेके बि मनसूबा आहिनि उहे ख़तमु नथा थियनि। सिंध समूरी इhtजाज में आहे। असल में हुकुमराननि जी जेका एजेंडा आहे उहो सिंध जी भींग करणु आहे, सिंध खे तबाह करणु आहे। उहो बि हिननि जी असुली फितरत रही आहे त पाकिस्तान गवर्नमेंट खे ज़मीनूं खपनि, हितां जा माण्हू न खपनि। इन्हनि जो तजुर्बो करे 70 में मुल्क टोड़े बि चुका आहिनि ऐं साॻा तजुर्बा वरी बि नंढनि सूबनि ते कनि था। हाणे बि चवनि था सिंधी भले मरण तबाह थियनि, ख़तमु थियनि, पर सिंध जी ज़मीन ऐं सिंध जो दरिया असांखे खपे। ऐं सिंधी इहो जेके 1 एकड़ ॿियनि सूबनि जी ज़मीन आबाद करण जे लाइ 1 एकड़ जेका सिंध जी ज़मीन तबाह थींदी, इहा उन्हनि खे सम्झ में कोन थी अचे। इन पंहिंजे जेको सिंध जो साहु आहे, सिंधु दरिया, उनखे बचाइण जे लाइ ऐं सिंध जी ज़मीन खे ज़ोरीअ कब्ज़े करण जेके ख़ासि तौर ते जेके धुरियूं जेके हिन मुल्क खे हलाइनि थियूं, इहो सॼो ज़िम्मेवार उहे ई आहिनि। असां पंहिंजे दरिया खे ज़मीन खे बचाइण जे लाइ हड़ताल ते वेठा आहियूं। साहु ॾींदासीं, वेसाहु पैदा करे पंहिंजे दरिया खे बि बचाईंदासीं ऐं जेके असांजूं ज़मीनूं ई जेके खपाइनि था, जेके कब्ज़ा था कनि, उन कब्ज़े जे ख़िलाफ़ बि जदोजहद हलाईंदासीं। ऐं सिंधी माण्हुनि खे ख़ुशूस हिन मामले ते सुजाॻ थियणु खपे, सॼी सिंध खे उथणु खपे त हीअ जेके नाहक ऐं ज़ुल्म थियनि था हिन जे ख़िलाफ़। क़ौम
जो इहो वाहिद जंग आहे हिन साम्राज्य सां त जेके असांजा दरिया ते कब्ज़ा कनि था ऐं जीअं असांजे उलमा या क़ौम परस्तनि या जेके बि हुआ उन्हनि गॾियल हिकिड़ी फ़तवा कढी त शरई लिहाज़ सां बि डेम हुजे कैनाल हुजे पर हिकु ढुक पाणी बि हिन लाइ हराम आहे त शरई जेको पुछड़ीअ जो हक़ आहे उहो पुछड़ी वारनि जो हक़ आहे अॻियनि जो न आहे तंहिंजे करे असांजो मौक़ुफ़ आहे सिंध सागर पार्टी हुजे जेके बि पार्टियूं आहिनि उनजो गॾियल मौक़ुफ़ आहे त सिंध जे पाणी जे पुड़े जो हक़ पंजाब खे न आहे। महिरबानी। त जेतिरे क़दुरु सिंध जे ज़मीन जे वालार जी ॻाल्हि आहे त अंग्रेज़ दौर खां वठी सखर बैराज ठहियो, गुडू बैराज ठहियो, पोइ कोटड़ी बैराज ठहियो, अॻिते हली तॾहिं खां वठी इहो अंग्रेज़ दौर खां वठी असांजे ज़मीनुनि जे वालार जो सिलसिलो शुरू थियो आहे जो उते धारियनि खे आबाद कयो थो वञे ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ बि इहो सिलसिलो जारी रहियो आहे जो पहिरियां खां ई सिंध जे वॾनि शहरनि ते धारी आबादकारीअ जो कब्ज़ो आहे पर हाणे जेको आहे इहो शहरकारीअ जे नाले ते DHA, बारिया टाउन, कमांडो सिटी जहिड़ियूं सोसाइटियूं ठाहे हिकु त धारियनि खे सिंध में आबाद कयो पियो वञे। ॿियो ई हाणे जेको सिलसिलो हलियो आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीनुनि जे वालार जो, इन सां बि असां चऊं था त हिते धारियनि खे आबाद कयो वेंदो ऐं सिंध जी जेका ज़मीन आहे उहा सिंधी माण्हुनि खां खसी वेंदी। असां सम्झूं था त हिन रिथा जो मक़सदु इहो आहे त सिंध खे नंढे खंड जो फ़लस्तीन बणायो, यानी सिंधी माण्हुनि खां उन्हनि जी सरज़मीन खसियो ऐं उन्हनि जा वसीला खसियो ऐं हुननि जी हालति अहिड़ी कयो जो पंहिंजे ई सरज़मीन ते पहिरियों अक़लियत बणिजी सियासी सघ विञाए वेही रहनि जो पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजे वतन जे मालिकीअ लाइ हो आवाज़ बि न उथारे सघनि। जेतिरे क़दुरु सिंधु दरिया ते केनालनि जे अॾावत जो मसइलो आहे त सिंधु दरिया ते पंजाब जो धाड़ो का नई ॻाल्हि न आहे। ही सिंध पंजाब पाणी तकरार 1.5 सदी पुराणो आहे। अंग्रेज़ दौर में 1859 में हिन तकरार जी इब्तिदा थी आहे जो पंजाब सिंधु दरिया जे भरतू नदी रावीअ ते मरकज़ी दोआब केनाल सतलज नदीअ ते भाखड़ा डैम ठाहिण जी ॻाल्हि कई, उतां ही तकरार शुरू थियो ऐं अॻिते हली उन तकरार जे हल लाइ पहिरियां अंग्रेज़ सरकार जेको आहे 1901 में हिंदुस्तान आबपाशी कमीशन जेको आहे सो ठाही ऐं अॻिते हली पोइ बि पंजाब जेको आहे पंहिंजे होड़ सां न लथो, मुख़्तलिफ़ जेको आहे सो केनालनि जा रिथाउनि जा मनसूबा खणी आयो। तव्हांखे इहा बि ख़बर हुजणु घुरिजे त कालाबाग डैम जी जेका रिथ आहे उहा 1871 जी आहे। थल केनाल जी जेका रिथ आहे उहा 1919 जी आहे ऐं हे सभु रिथाऊं जेके हुयूं इन जो मक़सदु इहो हो त सिंधी माण्हुनि खां जेको जापे जो वसीलो आहे पाणी उहो खसियो वञे। पर अंग्रेज़ सरकार जेको क़ाबिज़ हो ऐं गासिब हो, जंहिंजो असांजे वतन ते कब्ज़ो हो, जंहिंजा असां ग़ुलाम सजूं पिया, उन में बि एतिरो हया शर्म हुयो जो हुन सिंधु दरिया जे पाणीअ ते सिंधी माण्हुनि जो बुनियादी ऐं पहिरियों हक़ मञंदे जेको आहे कमीशनूं ठाहियूं आहिनि। काटन कमीशन ठाही आहे, एंडरसन कमीशन ठाही आहे ऐं अॻिते हली 1941 में राव कमीशन ठाही आहे जेका मशहूरु आहे नंढे खंड जे तारीख़ में। ऐं उन राव कमीशन 1945 में जेको सिंध पंजाब पाणी मुआइदो थियो आहे उन में इहो तय कयो आहे त सिंधु दरिया ऐं उन जे भरतू नदियुनि जे मथां सिंधी माण्हुनि जे मर्ज़ीअ खां सवाइ को बि डेम नथो ठाहे सघिजे, उन्हनि मां को बि केनाल नथो कढी सघिजे। ऐं तॾहिं तय थियो त 4 हिसा पाणीअ मां 3 हिसा सिंध जा हूंदा, हिकिड़ो भाङो पंजाब जो हूंदो। पर असां सम्झूं था त 1960 में सिंधु तास मुआइदे तहत पंजाब जेके पंहिंजा सिंधु नदीअ जूं 3 भरतू नदियूं रावी सतलज ब्यास जेको आहे उहो हिंदुस्तान खे विकिरो करे ॾिनियूं। उन खां पोइ सिंधु दरिया जे हिकु कतरे ते बि
पंजाब जो हक़ कोन्हे को। ऐं असां सम्झूं था त तिब्बत जे कैलाश पहाड़ुनि मां निकिरी हिंदुस्तान, गिलगित बल्तिस्तान, खैबर पख्तूनख्वा, पंजाब जा लंघ लताड़े सिंधी समुंड में छोड़ कंदड़ सिंधु दरिया पंहिंजे नाले मां ई साबित आहे त सिर्फ़ु सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे। ऐं सिंधु दरिया असां सिंधी माण्हुनि लाइ जापे जो बुनियादी ज़रियो आहे, असांजी ज़िंदगी आहे, असांजे तहज़ीब खे जनम ॾींदड़ माउ आहे। सो असां सिंधु दरिया ऐं पंहिंजे वतन जे मालिकीअ लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघूं। मां जो जेको नालो एडवोकेट आज़ाद आरी जो सिंध सागर पार्टी ज़िलो खैरपुर। जीअं त हीअ जेको असांजी बुख हड़ताली जेका कैंप आहे असांखे मजबूर कयो वियो आहे त असां जेको सिंध जो अवाम आहे उहो मजबूरन रोडनि ते अचे। हिन वक़्तु 75 या 80% पाकिस्तान जी जेको मईशत आहे उहा ज़राअत आहे। सिंध जेको आहे उनखां वधीक जेको आहे त तक़रीबन 40 या 50% जेको आहे सो उहा जेका मईशत आहे उहा ज़राअत ते आहे। एग्रीकल्चर जेकॾहिं तबाह थी वई त असांजो सिंध जो जेको आहे सो जियापो तमामु ॾाढो जेको आहे सो मुश्किल थींदो। हिन वक़्तु हर हरबो हलाए ज़ालिम हुक्मरान ऐं साम्राजी कुवतूं असांजे जेको आहे सो सिंध खे निस्तो नाबूद करणु थियूं चाहिनि, पर इनशा अल्लाह असांजी सिंध जीअंदी रहंदी ऐं उन्हनि जा नापाक इरादा जेके आहिनि उहे इनशा अल्लाह असां मिटीअ में मिलाईंदासीं। ऐं असीं हीअ जेको बुख हड़ताली जेका कैंप जी शुरूआत कई आहे ऐं इन खां पोइ जेको असांजो मरहलो आहे इनशा अल्लाह जेको आहे असां ॻोठ ॻोठ वञी हर जाइ ते वञी माण्हुनि में आगाही पैदा करण खां पोइ हिकिड़ो वॾो एहतजाज जेको आहे रिकॉर्ड कराईंदासीं। ऐं जॾहिं सिंधी क़ौम रोडनि ते निकिरी आई ऐं इन समुंड खे मुंहुं ॾियणु हुकूमत खे ॾाढो जेको आहे सो ॾुखियो लॻंदो। इन जे करे असीं गवर्नमेंट खे चिता ॾियणु था चाहियूं त ख़ुदा सिंध ते दरिया ते वाह ठाहिणु बंदि कयो ऐं सिंध जे जेको आहे सो ॾांहुं जेको आहे सो मेरी अखि खणी न ॾिसो। जेकॾहिं असां सिंधी जिन जा इरादा हिमालया जबल खां वधीक जेको आहे सो मज़बूत आहिनि ऐं असीं उथियासीं त इनशा अल्लाह तव्हांजो जेको आहे सो जीअण जंजाल। सिंध जी ज़मीननि ते जेका विलार आहे उहा नामंज़ूर ऐं सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो नामंज़ूर। हूअं त जेकॾहिं सिंध सां थींदड़ ज़ुल्मनि जी तारीख़ खोलबी त 712 खां वठी सिंध सां जेके वेधन ऐं जेके वया वापराया विया आहिनि उहे इंतिहा ताईं पहुतल आहिनि। पर 1947 खां वठी जेको हिन पंजाब साम्राज कारनि अंग्रेज़नि असां सां ज़ुल्म कया आहिनि उनजो त खातो ई अलॻि आहे। पंजाब जेको यको सिंध जी जेको सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़ा हणंदो पियो अचे, पर उन ताज़ो सिंध जे मौत जे परवाने ते सही कई आहे। सिंध जी जेको जियापो आहे उहो ज़राअत ते आहे ऐं उहो ज़राअत सिंधु दरिया जे पाणीअ ते पैदावार थींदी आहे। ऐं जेकॾहिं सिंध जी ज़राअत तबाह थी वई त सिंधी क़ौम तबाह थी वेंदी। ऐं जेकॾहिं सिंध जे अंदरि पाणी न पहुचंदो त जेका हिते हयात आहे, जेके हिते ज़िंदगियूं ज़िंदा आहिनि उहे ज़िंदगियूं ख़तमु थी वेंदियूं। सिर्फ़ु धरती वञी बचंदी, वसीला बि तबाह थी वेंदा। हीअ जेको समुंड आहे उहो वॾी तेज़ीअ सां ठटे ॾांहुं मदीन ॾांहुं सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं गड़काईंदो पियो वञे। हिकु पासे ॾांहुं समुंड ज़मीननि जी विलार पियो करे, ॿिए पासे ॾांहुं पंजाब साम्राज धारी आबादकारी खे जेका सिंध जे शहरनि में आबाद करे रहियो आहे। 47 खां वठी जेके उन पहिरियां हिते महाजर आंदा इस्लाम जे नाले ते, हिते वरी जेके उन पठान पंजाबी ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जी तड़ियल क़ौमूं जेके मंछात फरोश आहिनि उहे अची हिते आबाद कयूं आहिनि। जेके ज़राअत हाणे जेका असां वटि बची उहा बि पंजाब साम्राज खसे पियो। असांजो ॿिए कंहिं जाॾो न पर सिंधी क़ौम जाॾो मुतालबो ऐं घुर आहे त चोथो आख़िरी हिॾकियूं आहिनि, आख़िरी साह बचो आहे त उथी वियूं, पंहिंजो वतन आज़ादु करायूं ऐं सिंधु दरिया बचायूं। यादि रखणु घुरिजे त ग़ुलामनि जा हक़ खाधा वेंदा आहिनि, आज़ादु क़ौमुनि जा हक़ कॾहिं बि न आहिनि गज़ब करे सघिबा। इन जे करे आज़ादी हासिलु करे ई सिंधु दरिया बचाए सघूं था। हिकिड़े GM सेद तहत अचो त पाण सिंध जी आज़ादी वठी ऐं सिंधु दरिया बचाए। जा बुख हड़ताल आहे, इन जो मक़सदु इहो आहे त जेके सिंधूअ खे सुकाइण जे लाइ शकेनाल ठाहिया था वञनि उन मनसूबे खे बंदि कयो वञे। जॾहिं त पहिरियां खां ई सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी कोन थो मिले ऐं सिंधी अवाम ऐं सिंधी माण्हुनि जो दारो मदार पाणीअ ते आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो त पोखी कीअं थींदी, माण्हुनि जो जीअण बुख माण्हू मरंदा ऐं उन्हनि खे पाणी पीअण जे लाइ पोख लाइ त छा पर उनखे पीअण लाइ बि न मिलंदो। इन लाइ असांजो परज़ोर अपील इहा ई आहे त जेके सिंधूअ ते शकेनाल कढिया था वञनि उन मनसूबे खे बंदि कयो वञे। सिंध जी ख़ासि सुञाण सिंधु दरिया।
जेको सिंध जो फितरी विरसो आहे उन ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन रियासत तरफ़ां कॾहिं कालाबा डैम त कॾहिं थरकेनाल जे सूरत में मुख़्तलिफ़ नाला ॾेई सिंधूअ जो पाणी चोराइण जूं साज़िशूं 1965 खां वठी पिए हलियूं आहिनि। हीअ अॼु जी ॻाल्हि न आहे, पर 77 सालनि जे तारीख़ में जॾहिं ही रियासत वजूद में अचे थी उन खां वठी हिनमहिल ताईं इस्लाम जे नाले ते मज़हब जे नाले ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध जे मादनी वसीलनि खे फुरलुट कयो वियो आहे। कॾहिं कारूंझर ते कब्ज़ो आहे त कॾहिं बेरिया टाउन, कमांडर सिटी, डीएशे जे नाले ते हज़ारे एकड़ सिंध जी ज़मीन धारी क़ौमुनि खे ख़ासि तौर ते पंजाबी रिटायर फ़ौजियुनि खे सिंध में ॾिनी वञे। हू रिटायर पंजाब में थियनि था, हुननि खे ज़मीनूं सिंध में मिलनि थियूं। जेकॾहिं हिन रियासत जो कोई क्रिकेटर रिटायर थिए थो त उन खे बि हज़ारे एकड़ ज़मीन सिंध में अलाट कई थी वञे। हिकु तरफ़ माना शहरकारीअ जे नाले ते हू चवनि था त असीं तरक़ी पिया करायूं, डेवलपमेंट पिया करायूं, हू ॿियनि क़ौमुनि खे सिंध जे अंदरि दाख़िल करे हितां जे क़ौमी वजूद खे मिसमार करणु चाहिनि था। जिते धारी आबादकारीअ ख़िलाफ़ बि सिंध जे कॉम्परस जमायतुनि सिंध सागर पार्टी समेत समूरनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जिदोजहद कई आहे त सिंध में अॻे ई धारी आबादकारी आहे, वसीलनि जी फुरलुट आहे। पर आख़िरी जिया पोइ जेको आहे उहो सिंध जो सिंधू दरिया आहे, पाणी आहे। सदाई पुछड़ीअ वारनि इलाइक़नि में पाणीअ जो मामिलो रहियो आहे ऐं आबादकार हारी सरापा एहतिजाज बणियल हूंदा आहिनि, जेतोणीकि हीअ जेकी नॉर्मल कंडीशन आहे हाणे वरी छके नाल कढी हथ सां सिंध खे सुकायो पियो वञे। हिन जे पुठियों असीं सम्झूं था त हीअ रियासत सिंधी माण्हुनि खे ख़तमु करणु चाहे पई, हू सिंध खे पाण ॾांहुं वेझो करणु चाहे पई, सिंधी क़ौम जो वजूद ख़तमु करणु चाहे पई। छके नाल कढी तारीख़ी तौर ते पंजाब रहियो आहे, कॾहिं बि छा बि न आहे रहियो त न शरई न कानूनी हैसियत सां हू कॾहिं छा बि रहियो आहे या हू पाणी असांखां वठी सघे थो। अरसा एक्ट जे बिल्कुलु ख़िलाफ़ पियो वञे, बुनियादी तौर ते रियासत समूरनि मुआदनि जे ख़िलाफ़ आहे, पर हाणे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो ज़िंदगीअ सिंध जे लाइ जेको खड़ो कयो वियो आहे उहो पाणीअ जो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी दलालीअ वारो किरदारु अदा कंदे आसिफ ज़रदारी सिंध जे मौत जे परवाने ते दस्तख़त करे चुको आहे। हिनमहिल ताईं मुख़्तलिफ़ क़ौमी जमायतुनि एहतिजाज कया आहिनि, धरणा ॾिना आहिनि, पर हिनमहिल ताईं रियासत जे कन ते काई बि जूअं नथी चुरे। उनजे करे असीं सिंध सागर पार्टी जे हिन बुख हड़ताली कैंप खे इंतिहाई साराह जोॻो अमल सम्झूं था। हिन वक़्त ते सिंध जे माण्हुनि खे जेकी सुजाॻी फ़राहम पई करे त पंहिंजे सिंधूअ सां बीहो, पंहिंजे सिंधू दरिया सां बीहो, पंहिंजे सिंध सां बीहो। असीं हिन बुख हड़ताली कैंप जे थ्रू वाइस ऑफ सिंध लंडन जे तवसुल सां दुनिया जे इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे, छो जो असीं रियासत खां मुतालबो कोन था कयूं, असांखे ख़बर आहे रियासत गैर मौज़ूब आहे ऐं पंहिंजे ई कानून ते हू अमल पैदा कोन्हे का, करे असीं उन इंसानी हक़नि जे इदारनि खे हीअ अपील था कयूं त फौरी तौर ते हिन रियासत जे मथां दबाव विधो वञे, नोटिस वरितो वञे त गैर कानूनी तौर ते जेके छके नाल कढी सिंध खे सुकाए पियो वञे, सिंधी 5 करोड़ सिंधी माण्हुनि जो जेको जनाज़ो कढियो पियो वञे उन नोटिस खे वापसि वरितो वञे ऐं केनालनि जो कमु जेको तेज़ीअ सां जारी ऐं सारी आहे, एहतिजाजी तहरीकुनि हलाइण जे बावजूद बि उनखे दरिया जे हवाले सां रिसेंटली जेको हिननि 8 जुलाई ते आसिफ अली ज़रदारी जेको आहे पंहिंजो हुनखे लिखी ॾिनो आहे त सिंधू दरिया ते केनाल जेके ठाहिनि पिया, चोलिस्तान केनाल ऐं हीअ जेके केनाल ठाहिनि था जेके सिंधू दरिया ते अॻ में ई असां सां पाणी जे मामले ते नाइंसाफ़ियूं थींदियूं आयूं आहिनि। जॾहिं त 91 जो ठाह जेको आहे पाणी जो उहो बि असांखे क़बूल न हुयो, पर उन बावजूद असीं क़बूल कयोसीं। हाणे उन 91 ठाह जे तहत बि असांखे पाणी नथो मिले त जीअं बिजाई जी पोखनि जे टाइम असांजो हारी आबादगार इंतिहाई परेशान हूंदो आहे। जॾहिं रिसेंटली निगरान गवर्नमेंट हुई, सैयद खुर्शीद अहमद शाह आपाची जो वज़ीर हुयो, त उन टाइम आबादगार जेको आहे एहतिजाज पूरी सिंध जे अंदरि कयूं त उन टाइम बि पाणी न हुयो। हर साल असांखे बिजाई जे पोख में पाणी नथो मिले, त हीअ जेकॾहिं केनाल ठहंदा त पाणी असांखे किथां मिलंदो। त हीअ असीं सम्झूं था त जेको ही कार्पो फार्मेटिंग जे नाले ते ही सिंधी ज़मीन जी वालार कनि पिया ऐं हिकु फ़ौजी जेके आहिनि कंपनियूं उहे ठाहे हथरादू कंपनी सरकार जेकी आहे
ऐं ज़मीन जूं जेका सिंध जी ज़मीन आहे तीनवाल कनि पिया जा सिंध जी पाणीअ ते धाड़ो हणनि पिया इहो सिधो सहुं जेको आहे त असां सिंधी क़ौम सां 7 करोड़ सिंधी क़ौम सां हीअ नाइंसाफ़ी ऐं नाजाइज़ी कनि था ऐं असांजा जेके मरकज़ी सदर साईं ज़ैन शाह आहिनि इन हवाले सां लंडन बि विया आहिनि बर्मिंगम ऐं इस्लामाबाद में बि ऐं पूरी सिंध जे अंदरि कल्ह बि जेको आहे हैदराबाद खां जेको आहे उमरकड़ ताईं बेदारी मार्च ऐं पूरी सिंध उथंदी ऐं इन ते सॼी सिंधी क़ौम मुतहद थी करे ऐं हिकु ॾींहुं असीं जेको आहे त हिननि जेको सिंध दुश्मननि फ़ैसिलो कयो आहे सिंध दुश्मन फ़ैसिलो दरिया ते जेके केनाल गैर क़ानूनी ऐं गैर आइनी केनाल आहिनि इंटरनेशनल तहत बि ऐं शरई तहत बि सिंधू दरिया ते असां पुछड़ी वारनि जो हक़ु आहे पर हीअ हमेशह असां सां नाइंसाफ़ियूं कनि था हमेशह असां सां त हीअ ख़ुदि फेडरेशन लाइ ख़तरो आहे जेकर हीअ हिननि जेको आहे त हीअ फ़ैसिलो वापसि न वरितो त हीअ फेडरेशन अॻ में ई हिननि जी गिड़बड़ हले थी पई हेॾे KPK में बलोचिस्तान में हीअ त हीअ सिंध जंहिं महिल उथी त असीं सम्झूं था त पोइ जेको आहे त सिंधी माण्हू जॾहिं उथिया पुरमन आहियूं असीं ऐं पुरमन जिदोजहद कयूं पिया जेकर दरिया ते धाड़ो लॻो त को बि कंप्रोमाइज़ न ज़मीनुनि जी वालार थिए थी पई गैर क़ानूनी तौर ऐं उन सां गॾोगॾु जेके शके नाल निकिरनि था पिया हे उन जे लाइ असां हिते गॾु थिया आहियूं इहो असांजो सिंध जो बुनियादी वॾे में वॾो मसाइलो आहे जॾहिं कोटड़ीअ ताईं पाणी नथो अचे त केनाल काॾों इहे जेको पाणी खणंदा पाणीअ जे लाइ इन जे लाइ ठाहिण जे लाइ वॾे पाणीअ जी ज़रूरत आहे सिंधू दरिया अवल ई असांखे जेको कोटड़ीअ ताईं पाणी नथा ॾियनि जेके जंहिंमें ॾियणु खपे कोटड़ी बि असांजी जेका आहे सुकी पई आहे त इहे केनाल काॾों पाणी खणंदा तंहिंजे करे मां मुतालबो कोन थो कयां असां सिंध जे माण्हुनि खे चऊं था त हिन मसइले ते उथो तव्हांजे मौत ऐं ज़िंदगीअ जो मसइलो आहे जेको सिंधू सुकाइण जो मनसूबो आहे 6 कैनाल कढिया वञनि था ऐं इहे ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते जेको सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो आहे त सिंध जे सभिनी माण्हुनि खे तव्हां समेत सभिनी माण्हुनि खे सरापा एहतजाज बंदणु खपे तव्हां असां त पंहिंजो हिकिड़ो एज फैक्टर गुज़ारे आया आहियूं सुभाणे जेको असांजो नओं नसुलु आहे उहो त सॼो तबाही खे मुंहुं ॾींदो उहे त बुख जेको आहे सो ऐं बदहाली जो जेको आहे सो शिकार थींदा सिंधू नदी ते जॾहिं कालाबाग डैम ठहण जो ऐलान थियो त जेका अॼु सिंध गवर्नमेंट आहे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे पीपल्स पार्टी जी सरवाण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उन कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जिदोजहद कई ऐं कमू शहीद ते तमामु वॾो जेको आहे सो धरणो हुयो ऐं अॼु त कालाबाग डैम खां वधीक सूरत हाल आहे 6 कैनाल कढिया था वञनि उन्हनि कैनालनि कढण जे करे जेको आहे सो सिंध जो में पाणी जो चुआको बि न हूंदो ज़रई ज़रूरत जे लाइ त पाणी न मिलंदो पर थी सघे थो त सुभाणे पीअण जो पाणी बि जेको आहे सो न मिले तव्हां सखर में वेठा आहियो तव्हांखे ख़बर आहे त सखर में ख़ुदि जेको आहे उहो पाणी जो केॾो मसइलो आहे मिठे पाणी जो ऐं पीअण वारे पाणी जो माण्हू परेशान हुजनि था जन जाइनि ते मिठो पाणी दस्तियाब न आहे पर जॾहिं सिंधू में पाणी न हूंदो त पोइ सखर जे शहर जे माण्हुनि खे पाणी किथां मिलंदो पोइ ही जेका असां जेके पादो बोश आहे जेको असांजी रहाइश आहे उहा कहिड़े कम जी हीअ तव्हांजूं जायूं जॾहिं तव्हांखे पाणी न मिलंदो त पाणी न मिलंदो त तव्हांजी काई शइ बि ठही न सघंदी तव्हांजी मानी बि न पची सघंदी त पोइ ज़ाहिर आहे त ईअं सम्झो त हिकिड़ो मौत जेको आहे उहो असांजे बिल्कुलु जेको आहे सो उहो साम्हूं ईंदो उनजे करे हीअ जेका दोस्त जेके बुख हड़ताल कयूं वेठा आहिनि हीअ जेका जंग आहे उहा सॼे सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां हिकिड़ी जंग आहे हिकिड़ो एहतजाज आहे त ख़ुदा रा सिंध ते रहम कयो ऐं ख़ासि तौर ते जेके असांजी सिंध गवर्नमेंट आहे उनखे असांजी दरख़्वास्त आहे त उन्हनि जो जीअण मरण उन्हनि जी हुकुमरानी हुकूमत सिंध जे माण्हुनि सां आहे तो तंहिंजे करे उहे अखि पटनि ऐं पंजाब खे ऐं फेडरल गवर्नमेंट खे मजबूर कनि त इहो जेको आहे सो कैनाल जेके आहिनि उहे ठाहिणु बंदि कनि ऐं जेको ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान में सिंध उन्हनि खे ज़मीनूं ॾिए थी त उन्हनि खे बि इहो आहे त भई उन्हनि ते थोरी नज़रसानी कनि ईअं न कनि त पंहिंजो वतन पंहिंजे हथनि सां न विकिणनि त उनजी वॾी महिरबानी थींदी। अॼु सिंध सागर पार्टी जे दोस्तनि बुख हड़ताल कई आहे ऐं असां अवामी तहरीक तरफ़ां हिन सां गॾु आहियूं दोस्तनि सां ऐं सॼी सिंध हिन वक़्तु इर्सा एक्ट में जेका तरमीम कई वई आहे ऑर्डिनेंस जे ज़रिए सदर ज़रदारी साहिब उहो ऑर्डिनेंस पास कयो आहे सिंधी माण्हू उनखे रद्द था कनि
ऐं अॼु सिंध जो हर बचो हर पार्टी हर तनज़ीम हर धुर रोडनि ते आहे, एहतजाज ते आहे। अवामी तहरीक नवंबर में कराची में तमामु वॾी आलीशान रैली कई। गुज़िरियल महीने असां हिते दिसंबर में 22 दिसंबर ते सखर में वॾी हज़ारे माण्हुनि जी रैली कढीसीं, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायोसीं। सिंधू दरिया हिकिड़ी वॾी क़दीम तहज़ीब आहे। हिते वेद जेके आहिनि उहे हिन ते सिंधू दरिया जे किनारनि ते लिखिया विया ऐं सदियुनि खां सिंधू दरिया वहंदो अचे। मोहन जे दड़े जहिड़ा जदीद शहर बि इन ई जेके आहिनि सिंधू दरिया जे किनारनि ते पंहिंजे दौर में हिकिड़ा मिसाली शहर जेके आहिनि अॾिया, त हिकु हज़ारे लखे सालनि जी तहज़ीब आहे। ऐं असां सिंधी माण्हू जेसिताईं हिकु सिंध माण्हू जीअरो आहे उहो पंहिंजे धरती ते पंहिंजे पाणी ते पंहिंजे वसीलनि ते सौदेबाज़ी न कंदो, न करणु ॾींदो ऐं सिंध जेका आहे उहा विढ़ंदी, मुज़ाहिमत कंदी। पंजाब गुज़िरियल 150 सालनि खां सिंध जे पाणी मां चोरी कंदो रहे थो, केनालनि जे ज़रिए या मुख़्तलिफ़ जेके बि मुआहिदा थिया आहिनि, कंहिं बि हिकिड़े बि मुआहिदे जी हिकिड़े बि कानून जी उन्हनि पासदारी कोन कई आहे। तंहिंजे करे हू एतबार लाइक़ ई न आहिनि, उन्हनि ते को एतबार नथो करे सघिजे। सिंधु दरिया असांजे जीअण जो वसीलो आहे ऐं असां पंहिंजे हुन जीअण जे वसीले ते का बि सौदेबाज़ी न करणु ॾींदासीं। अवामी तहरीक हर माज़ ते हर जदोजहद में सिंधी माण्हुनि सां गॾु आहे ऐं असां पंहिंजी जदोजहद जारी रखूं। सिंधु दरिया जे पाणी ते धारो, सिंधु दरिया जे पाणी ते धारो।